पीपी जे गुज़िरियल 15 साल टेन्यूअर में आतर ख़्वाह कारकर्दगी न ॾेखारण ऐं साॻियुनि उम्मीदवारनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं टिकेटूं ॾेई खेनि मैदान में लाहिण ते काचे जे अवाम में मायूसी छायल आहे। वोटरनि ऐं उम्मीदवारनि जे चेहरनि ते पहिरीं बार वोट घुरण ऐं वोट ॾियण जो वचन करण महिल वोटरनि ऐं उम्मीदवारनि जे चेहरनि ते ख़ुशी जा रंग निकिरण बजाए उदासी छायल आहे। पीपी जे उम्मीदवारनि जी 15 साल कारकर्दगी बाबति पुछियल सुवाल ते कारकर्दगी बहितर न हुअण ते पीपी मुखालफ़नि समेत पीपी जा जियाला बे मायूस बणियल आहिनि। पीपी जे 15 साल दौर हुकूमत दौरान पीपी जे चूंडियल नुमाइंदनि जी कारकर्दगी बाबति शहरियुनि, सियासी, समाजी, इल्मी अदबी तंज़ीमनि जे अॻुवाणनि टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। जो कोन थियो आहे हिते असां लाइ हिननि तबाही मचाए छॾी। न असांखे रोड आहे, न रस्तो आहे। फरीदाबाद जी पुल जी हालत तव्हां ॾिसो था, तव्हांजे साम्हूं आहे। 2 दफ़ा हुनजी रिपेयर थी आहे, अलाए काॾे पैसा विया। 6-8 करोड़ जी जेका हिननि असांखे स्कीम ॾिनी वाटर सप्लाई जी, त उहो असां हिकिड़े ॾींहुं बि हिन में को पाणी ढुक न पी सघियासीं। हीअ नाल हुकूमत आहे। हिननि खे पंजाब में त को नुमाइंदो ई कोन थो मिले। इनशाला हिते बि सिंध जो अवाम हिननि खे रद्द करे चुको आहे। पीपल्स पार्टी असांखे कुझु बि न ॾिनो आहे, का शइ बि न। ॿियो त ठहियो पर पीअण जो पाणी बि न। हेॾे दौर में, जदीद दौर में जेकॾहिं असां बिजली गैस न मिलियो त असां सिंधी माण्हू छा कयूं। हितां जा माण्हू एतिरा गुरबत, एतिरा ग़रीब आहिनि जो ख़ुदकशियुनि करण ते मजबूर आहिनि। हेॾियूं गैस कंपनी तव्हांजो केॾो इदारो आहे गैस कंपनी। जे गैस कंपनी जी सहूलियत बि असांखे न आहे। गैस कंपनी खे दर ते असां मज़दूरी जे हिसाब सां वञूं था, असांखे दहशतगर्दी करार ॾिनो थो वञे। इहो असां सां एॾी नाइंसाफ़ी आहे। अहिड़े दौर में बि जेकॾहिं असांखे न असां वटि स्कूल आहे, न असां वटि का अहिड़ी अस्पताल आहे जिते माण्हू सुकून रहनि। असांजा हितां जा माण्हू जेके ग़रीब माण्हू आहिनि हिते ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। असांजो हींअर बि जीअण माना कंहिं न कम जो आहे। इंसानु ग़रीब न हुजे, जे ग़रीब खाते में असां हिननि जा वोटर आहियूं। असांजे बि ध्यानु कनि ख़ुदा वारा। हिते बि को इंसानु रहिया पिया आहिनि। हुजे शाला हुजे, बुख ॾुख हुजे, ॿोॾां हुजे, सोकां जी, आंदिन वोट लाइ गिदड़ वांगुरु मुंडी कढा आंदिन, ॿिया कुझु कोन्हे को। आंदिन न पाणी जा त चुका ई कोन्हे। पई माण्हू कप के तव्हांखे पाणी ॾींदासीं तव्हांजा बच्चा सुखा, बच्चे त अञा उञ मरदे हुन जो इतला न हुजे। 15 साल हुकूमत कितने कुझु कोन के अलाह उन को ईमान ॾियो त असां न कुझु फंड ते करा न रोड ते ठाहे ॾियनि न। रोड लाइ बि का शइ कान्हे। कुझु चुको आहे दादा, फिनाड़ा या टीरा या का शइ कान्हे का। उन कई आहे महिमान अलाह नी ॾिता त अपना पेट भरनि। असां ग़रीबा था कमु करनि। उन रुॻा बुखे रुॻा पेट भरण लाइ त कंहिंजे लाइ कुझु कोन्हे का। इहा हिनियत रुॻा असां गैसिन में घुमूं, कारनि में चढ़ूं, गाॾियुनि में असां गंदालोस कोन्हे। पर अलाह ईमान ॾियो वञे त असां रोड जा टुकड़ा ठाहे ॾियो। ज़ालिम छिता खाने वो कारियर खाने आप बिन के भला दी न दवा दी सरकारी अस्पताल चवंदी हेर ऊंध लगी पई आहे। उन असां कलाक खाधे ते आहियूं। का शइ कंहिं वटि बि मान कोन्हे को। स्कूल भित किरी पई थी। बचड़े पटदे खणी क्या पी हलंदी त वो लड़ी कोन आया ॻोठनि में त तव्हांजो कहिड़ो असरु थियो ऐं तव्हांजा कहिड़ा ॾुख सूर आहिनि। ऐं हिन महिल वरी जेकॾहिं वोट अचनि था त हिन महिल लड़ी अचनि था ऐं चवनि था त हाणे महिरबानी वरी असां ते कयो। 3 चकर उन्हनि खे चाढ़ियोसीं ऐं असां पंहिंजी पोलिंग जेको सो पीपल्स पार्टी खे खटराईंदा आहियूं। ऐं 3 चकर उन्हनि खे चाढ़ियोसीं, वरी बि उन्हनि जेको सो असांजे लाइ कुझु न कयो। हींअर ताईं हुननि असांखे को बि रुपए जो कमु न ॾिनो आहे। ऐं हींअर असां जेको सो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु वोट कंदासीं इंशाअल्लाह। ऐं पीपल्स पार्टी हिन इलाइक़े में यूसी फरीदाबाद हुजे या यूसी चारो हुजे, को बि कमु न ॾिनो आहे। फरीदाबाद जे शहरियुनि जंहिंजो चवणु हो त काछे में 15 सालनि खां तालीम, सेहत, पीअण जे पाणी ऐं सीसी ब्लॉक समेत ॾिनल स्कीमुनि मां अवाम खे लाभ मिलण बजाए स्कीमूं करप्शन जे वर चढ़ियल आहिनि। डिग्री कॉलेज फरीदाबाद, रूरल हेल्थ सेंटर फरीदाबाद, वाटर सप्लाई स्कीम फरीदाबाद अॼु बि रोलड़ जो शिकार बणियल आहे। पीपी जे 15 साल दौरे हुकूमत दौरान काछे वासियुनि खे ॾिनल स्कीमुनि मां हींअर ताईं को बि लाभ हासिल न थी सघियो आहे। रोड, रस्ता, सिहत मर्कज़, तालीमी इदारा हींअर बि तबाही जे वर चढ़ियल आहिनि। 15 सालनि जी कारकर्दगी पीपल पार्टी जी जिथे किथे पूरी सिंध में इहा ई रही आहे त जेको आहे न को कंहिंखे को अटो मिलियो, न को अजो मिलियो। भुट्टे साहिब जो जेको मंशूर हुयो रोटी कपिड़ा और मकान, उहो सभु उन्हनि खां छिनी वरितो। अञा बि माण्हुनि खां फुरे वरितो। 15 सालनि में माण्हुनि जेको लोड़ियो आहे, भोॻियो आहे, उहो तव्हांजे अखियुनि जे आॾो आहे।
फरीदाबाद जेको हिकिड़ो नंढिड़ो शहर आहे जंहिंमें घिटियूं 4 आहिनि, जेकॾहिं चइनि 15 सालनि में साल में हिकिड़ी घिटी ठही आहे वञे हा त बि असांजो शहर जेको आहे हिनमहिल सुठे नमूने सां हुजे हा। उन खां पोइ हिनमहिल पीपल पार्टी त रही कान्हे का, आहे पुफी पुट ऐं पीउ जी पार्टी वञी रही आहे। पीपी जो मां मुख़फ़ इहो थो अॼु ठाहियां त पीउ पुट ऐं पुफी जी पार्टी रही आहे, पेट पालियो पार्टी वञी रही आहे हिनमहिल। सो इन लाइ असां इहो चवंदासीं त पीपल पार्टी 15 साल अवाम खे त छा पंहिंजे वर्कर खे बि कुझु न ॾेई सघी आहे, बोर्ड में कंहिं माण्हूअ जी मालिकी न थी। पर असांखे अॼु ताईं कुझु न दाद मिलियो, न फयाद, का शइ न मिली आहे, न रस्ता मिलिया, न रोक न मिलिया। पर हे नाली जेकी उहा बि असांखे न ॾिननि, उहा बि खसे विया था को, जेकी पाणी पीअण वारी उहा बि असांखे न ॾिननि। हींअर बि असां पी जाऊं, सलीम डेरे जाऊं, पर पुछण बि अञा कोन आया आहिनि त काॾे वेंदव। इहा असांजी हक़ीक़त अथव। हींअर वीचारा माण्हू जेके असांजा ग़रीब आहिनि, बोर्ड मुतासिर जेके असांजा भाइर आहिनि, उहे बि टेंटनि में हेॾी तमामु सख़्तु सर्दियूं, जेके तमामु जेके झोला हुया, ऊन्हारे में जेके झोला हुया उन्हनि में हींअर ताईं हू टेंटनि में वेठा आहिनि। ॾिसो 15 साल में हिन जेको ड्रेनेज सिस्टम जेको आहे उहो तबाह लॻो पियो आहे। जेको सफ़ाई जो निज़ाम आहे उहो हींअर ताईं जेको धरम भरम लॻो पियो आहे। 15 साल में उन में का बहितरी न अची सघी आहे। बोर्ड दौरान जेको मेड़ फरीदाबाद जेको रोड आहे उहो तबाह वारी हालतुनि में आहे, उन ते हिननि को मरमत जो कमु शुरू न कराए सघिया। हींअर बि जेको आहे उहो माण्हू जेके वीचारा तकिल में मुंहुं ॾेई सघिया आहिनि। सिहत जो त बिल्कुलु जेको आहे डिस्प्रिन जी गोरी माण्हू वीचारनि खे कोन मिली आहे। 15 साल में खां वठी हींअर ताईं माण्हू वीचारा दरबदर आहिनि इलाज लाइ। ग़रीब माण्हू जेके मुस्तहिक माण्हू आहिनि उहे तमामु घणो तकलीफ़ खे मुंहुं ॾिया आहिनि। मां त एतिरो चवंदुसि हिननि यूसी फरीदाबाद काछे जे अवाम खे हींअर ताईं कंहिं बि क़िस्म जो रिलीफ नाहे ॾिनो। हींअर बि तव्हां हलो त रस्ता असांजा सफ़ा कचो रस्तो आहे, आसरा ॾिनो कोन्हे। वरी चयूं त तव्हांखे सोलर प्लेट तव्हांखे बिजली ठाहे था ॾियूं हुते, उहे बिजली बि कोन ॾिनो, उहे सोलर प्लेटूं कोन ॾिनो, उहो का शइ कान्हे। हींअर तक असां ऊंधा में पिया आहियूं। रुगो इहे पंहिंजूं मशीनूं वठी ऐं इहे जेके सरकार मथां मोकिलियो इहे वीचारा खाई आहे ज़मीन। असांखे का शइ न असांखे रोड मिलियो, न असांखे पाणी पीअण जो मिलियो। हींअर तक असांखे हिते ॾिनो हुननि खे हेठियुनि खे, उहे वरी पंहिंजे ज़मीननि में बोर कौड़ा ज़हर लॻा पिया आहिनि हिते हणाए वेही रहिया जेके हेठियां आहिनि उन्हनि जा। वरी हींअर संभरिया वोटनि जे लाइ, वोट त हिननि खे असां ॾींदासीं पर उहे पहुचनि असां वटि। फरीदाबाद समेत आछे जो अवाम अॼु बि पीअण जो पाणी न मिलण करे सख़्तु परेशान हाल बणियल आहे। कैमरामैन सिंगार चांडियो सां गॾु इकरार चांडियो, टाइम न्यूज़ फरीदाबाद।